अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असां वटि महिमान सम्झो तमामु भलो फ़नकार नखरानी साहब मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अदा नखरानी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नखरानी साहब, असांजो तव्हां खां सुवाल नंबर पहिरियों आहे त तव्हां मुख़्तलिफ़ कंपनियुनि में तमामु हिट एल्बम कया ऐं तव्हांजा उहे हिट बि विया, पर जेको हींअर तव्हां कंपनी जॉइन कई आहे दरपदर कंपनी, तव्हांखे अॻिलनि कंपनियुनि छा ॾिनो ऐं जेका हींअर कंपनी आहे दरपदर कंपनी उहा तव्हांखे छा ॾेई रही आहे? साईं सफ़ा मारे छॾी। शायद कंपनी में लख करोड़ कमाया, पर मूंखे हुननि कुझु बि न ॾिनो। हीअ कंपनी आहे जंहिं मूंखे इहा स्पेशल टोपी ॾिनी आहे, पर हाणे ईअं लॻंदो त इंशाल्लाह या कंपनी बर्बाद हूंदी या मां पाण बर्बाद हूंदो। सही। नखरानी साहब, असांजो तव्हांखां सुवाल हिकिड़ो ॿियो बि आहे त इश्क छा आहे? तव्हां छा चयो? साईं, तव्हांखां मां सुवाल पुछियो आहे त इश्क छा आहे? इश्क जी ख़बर अथव? इश्क छा आहे? इश्क उहो आहे जो ख़ुदा जो कसम आहे, नूर भंडारे जो कसम आहे, जो महबूब दावत करे दर ते उथिजे थी। इहो इश्क आहे। अच्छा नखरानी साहब, असां तव्हांखां हिकिड़ो सुवाल ॿियो बि आहे, जेके तव्हांजा नाज़रीन जेके तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि उन सुवाल जो उन्हनि खे बि जवाबु खपे त तव्हां जेको अधु ॻाइण में चवंदा हो इन जो मतिलबु छा आहे? सफ़ा मारे छॾी। शायद ॻाइण महिल असांखे सुस्ती थींदी आहे, पोइ असां चवंदा आहियूं त जेकर थधो को पाणी हुजे त पीऊं, पोइ इन करे थधो साहु भरींदा आहियूं। सही। नखरानी साहब, तव्हांजा असांखे जवाब तमामु सुठा मिली रहिया आहिनि ऐं हिकिड़ो तव्हांखे ॿियो बि सुवालु खपे असांखे त तव्हां ॻाइण दौरान ॿियो बि चवंदा हुओ सरदार कत आहे, ऐं इन जो मतिलबु छा आहे? ॾाढो ॾुखियो सवाल कयो थी। माफ़ कजो, मुंहिंजी टोपी थोरी किरकिरी आहे। ख़ैर आहे, ख़ैर आहे, ख़ैर आहे। शायद मूंखे पाण खे ख़बर न आहे त सरदार कत जी माना छा आहे। पोइ जॾहिं मां अवाम जूं इलाही अखियूं ख़राबु ॾिसंदो आहियां त पोइ चवंदो आहियां सरदार बचायो अचे। असां शामूं लठियूं ऐं बाठा त न हूंदा आहिनि? साईं ॾिठा कॾहिं न आहिनि, पर पोयां हूंदनि। अच्छा नखरानी साहब, जेको आहे सो तव्हांजे ॻाइण में इलाही दर्द शामिल